सतनाम सत श्री अकाल। एक ओंकार सतनाम करता पुरख निर्भव निर्वैर अकाल मूरत अजूनी सेवन गुरु प्रसाद। आद सत्य जुगाद सत्य है भी सत्य नानक सतनाम सत श्री। अज सुखन साज प्रभु कृपा सां 191 पदे पढ़जे थो। प्रेम सां श्रवण कयूं जे भावार्थ खे ॿुधूं। एह निधान जपे मन को एह निधान जपे मन को सब जुग में ताकी गत होए। सब जुग में ताकी गत होए। गुण गोविंद नाम गुण गोविंद नाम धन्यवान। सिमरत शास्त्र वेद बखानी। ओ सगल मतांत केवल हर नाम। सगल मतांत केवल हर नाम। गोविंद भगत के मन विश्राम। ओ गोविंद भगत के मन विश्राम। कोट प्राध साध संग मेटे। वागु कोट प्राध साध संग मेटे। संत कृपा ते जमते छुटे। संत कृपा ते जमते छुटे। जाके मस्तक करम प्रभु पाए। जाके मस्तक करम प्रभु पाए। साधु शरण नानक ते आए। साधु शरण नानक ते आए। जाके मस्तक करम प्रभु पाए। जाके मस्तक करम प्रभु पाए। ओ साधु शरण नानक ते आए। साधु शरण
साधु शरण नानक ते आए, हाँ सुखमनी सुखमृत प्रभु नाम, वाहु सुखमनी सुखमृत प्रभु नाम, भगत जना के मन विश्राम, वाहु भगत जना के मन विश्राम, सुखमनी सुखमृत प्रभु नाम, भगत जना के मन विश्राम, वावा सुखमनी वावा सुखमनी। श्री राम श्री राम साब हिन में पद में फरमान कनि था। यह निधान जपे मन कोय, प्रभु कृपा करे, पढ़ना सुनना संसार की कार है, पर बुधण पहिरीं सीढ़ी आहे। संसार छा आहे चई कन, जेकी माण्हू ॿुधे थो उहो हले थो। असांजे बाडी जा मुख्य ॿ वज़ीर आहिनि, पहिरियों कन पोइ अखियूं। अखियुनि सां ॾिठल ॻाल्हियूं असांजूं बहाना बि न हूंदियूं, चोॾा न ॿुधल राम। अखियुनि ते बि अंदर में ओद्या पई आहे त दोखो ई दोखो खाईंदासीं, मथां सम्झो असां सही ॾिठोसीं राम। मथे नज़र कंदो असांखे 80% माण्हुनि जा पाप ई नज़र ईंदा, दोष नज़र ईंदा, गुण नज़र न ईंदा। बस अखियूं हेठि कयूं असां। बाबा हरदास हेठि निहार साईं न विसार, हेठि निहार बस पाण खे ॾिठो, अपने खे ॾिसो, तंहिंमें तुंहिंजो छा। बस तंहिं लाइ हिते श्रवण मनन निध्यासन, वचननि जो मनन कयूं। मन में वेंदो तॾहिं माना ॿुधी में वेठो, तॾहिं निध्यासन थींदो, तॾहिं हलण लाइ प्रेरित थींदो, जॾहिं कंदो तॾहिं शब्द जो रूप थी वेंदो। हे थी वरी आहे श्री राम। जेके न बि पढ़ियल आहे, मां साईं बरूराम साहिब खां पुछां पियो, साईं पोइ हे ग्रंथ ॾिना अथऊं नानक साहिब ऐं पंहिंजो भाई टेऊंराम, पढ़ियल बि न आहे, असुल आंगूठे छाप सफ़ा। साहिब त खणी पढ़िया, पर पढ़ण में उन खे पढ़ायो न, पाण काथे पढ़िया राम। चन बाबा ईअं थींदो आहे, पाण भारी विद्वान हुया। बस कीअं भला चई बा श्रवण मनन निध्यासन साक्षात्कार, ॿुधण बि पढ़ण आहे न। उन्हनि ॿुधो, उन वचननि ते हलिया, बस शब्द जो रूप थी विया, उनजे मुख मां बाणी निकिरी आई श्री राम। त साहिब चवनि था हाणे वेही वचननि जो वीचार कयूं, सत्संग उथे खां पोइ इहो मंथन कयूं, छड़ो आनंद अची वियो, कन रस थियो। असां सत्संगी तॾहिं आहियूं, गुरमुख तॾहिं बणिजी सघंदासीं जॾहिं वेही वचन जो संतन छा चयो कंदे कंदे कोई अची शब्द पचंदो बाबा घर पहुचे ताईं राम। तंहिं लाइ बसि ॿियो कंहिंसां ॻाल्हाइण न थिए, सत्संग उथण खां पोइ कंहिंसां गुफ़्तगू न थिए। सतनारायण जी कथा में ईंदो, सतनारायण जी कथा पूरी थी, सतनारायण साईं जो ध्यानु धरे प्रसाद वठी घर पहुचो। हिकिड़ी लाइन ईअं पढ़ण में मिलंदी, माना ॿियो शब्द ईंदो, वरी उहो शब्द जो असर हटिजी वेंदो। बणाए रखो, बचाए रखो, बसि ॿियो ज़रूरी आहे त ॻाल्हाए, न त पाण न ॻाल्हायो, वञी मंथन कंदा कुझु न कुझु असांजे पकड़ में अची वञे, असांजो अचणु सार्थक थिए, वेहणु सार्थक थिए। श्री राम। इहो निधान जपे मन कोय, हे सुखमनी साहिब जो खज़ानो, हे पोयां पदान कॾहिं कॾहिं वाणी में समापत महिल पढ़िया वेंदा आहिनि। इहो निधानो, इहो खज़ानो छाजो, ज्ञान जो। सुखमनी में छा भरियल आहे? श्री राम। जपे मीन्स चए, सिंधी में चइबो आहे चए। मन चवंदो तॾहिं वात बि चवंदो, कंहिं महिल वात सां चवणो आहे, बाक़ी मन त चए न, मन में ज्ञान हले
जेके गुरनि ॾिनो आहे छा चयूं छा ॿुधोसीं। बस जेको चई ते हले उहो ई चेलो आहे, मुराद में हले उहो ई मुराद आहे, शिक्षा ते हले उहो ई शेवक आहे। शेवक जा धर्म असांजो प्यारो राधा कृष्ण चइजो गुरु जी आज्ञा में कीअं रहे। राम 14 रात में मोनो% प्रेमी शेवा कनि था। 2000 रात संगत हुई, 2100 जो भंडारो थियो, 200 शेवा में माण्हू लॻल आहे, पर मोनो% प्रेमी शेवक न। शेवक सभु आयल महिमान बणिया वेठा। प्रभु कृपा करनि, शेवक जो धर्म छा आहे? चवणी पए पोइ शेवा, नज़र नथी अचनि। राम छल ईश्वर ॿुधी अखियूं खोलनि, कुझु आहे फाइल थो ठाहिनि। ब्यास 10 किलोमीटर में डेरो आहे, 10 किलोमीटर में सभु शेवकनि जी शेवा थियल आहे। ओसारी जी, मिट्टी जी, सिरनि खणण जी। हिते गुरु जे दर ते बि शेवा शल नज़र अचे असांखे। राम महिमान बणिजी आयासीं, फल बि नष्ट थी वियो। संत जो ओरे परे सां कोई वास्तो कोन्हे। राम भागशाली जेको बि जाथनि जो हुजे पाए वञे। इहो निधान जपे मन कोय, हे सुख जो खज़ानो मन में ज्ञान हले त पोइ सभु जुग में तांकी कतो। मन में कोई उन खज़ाने खे जपींदो अचे, मन में चवंदो अचे हे ज्ञान ॿुधोसीं, उन ते हलंदो ईंदो त सतयुग में हुजे, त्रेता में हुजे, द्वापर में हुजे, कलयुग में हुजे, उनजी गति थींदी। गति मीन्स मुक्ति। वचननि खे गति में आणे, जेका सदमती मिले थी उनखे सदगति अचे त परम गति। राम हे थ्योरी आहे। गुण गोविंद नाम धुन बाणी, श्री राम गोविंद जा गुण नाम उहो धुन में वाणी ॻाई वञे, जेका हे हली रही आहे। कल त असां ॿुधी आयासीं विस्माद नाद विस्माद वेद, हे धुन प्रगट थी परमात्मा मां, उन धुन में शब्द आयो। पहिरीं धुन शब्द बि पोइ ठहियो। ओ उन खे पखड़ण वारी हवा, पहिरियों आकाश पोइ हवा। छा? पहिरियों आकाश पोइ हवा। हे शब्द आकाश, हे शब्द हलनि था, कोई टकरनि था। आकाश नीलो चवण में चवंदो आहे कोन, जहाज हलिया विया, टकरियो कोन। राम नाम उहो शब्द धुन वाणी। बाणी वचननि खे जोड़ खे बाणी चइबो आहे। पाणी ऐं वाणी जाॾे वहायस वही वेंदी। श्री राम। हा चलो संत यादि अचनि। असांजे भाई तेजल कवि इहो शब्द चयो, इहो अखर गोविंदराम नागपुर वारे जो गुरु हुयो, सतगुरु हुयुसि। कंवरराम इष्टदेव हो नागपुर वारे चांदूराम दरबार में रहंदड़ जो। छा चई? बाणी ऐं पाणी जाॾे वरायसि ओॾे वरी वेंदी। वाह श्री राम। गुण गोविंद नाम धुन वाणी, सिमरत शास्त्र वेद बखाणी। 27 स्मृतियूं जंहिंजो हिकु धर्म ग्रंथ आहे। सुंदरदास मूंखे ॾिनो, मुरलीधर महाराज वटो वठी आयो कंदकोट हूं। पहिरियों मां पढ़ी ॾिनो, वरी ॿीहर मां अध्ययन कयो। 27 स्मृतियूं। कहिड़े पाप जो पश्चाताप छा आहे, कहिड़े पाप जो पश्चाताप छा आहे। 27 स्मृतियूं इन ते बीठल आहिनि। उनजी श्रेष्ठता आहे मनुस्मृति। जीअं चैन वेदन में 108 उपनिषद, उनमें श्रेष्ठ वरी 8। श्री राम तव्हां श्रेष्ठ वेदांत मां 35 अखरी गुरु नानक असांखे थोड़े में सॼो वेदन जो सार ॾेई छॾियो। धन गुरु नानक। श्री राम। तीअं स्मृतियुनि में मनुस्मृति 511 इंडियन पेनल कोड रामकृष्ण ॿुधाईंदा। अष्टावेन रहा उनखे कानून ॼाण रहंदी आहे। चए मनुस्मृति जे आधार ते इहो अंग्रेज़नि ठाहियो आहे, इहो कानून मनुस्मृति। श्री राम। अखिलेश जी जेका शोर लॻाईंदो, उनजी थ्योरी बि मनुस्मृति ते हुई त कंदमूल खाओ, असांजे 5 तत्वनि मां कहिड़ी कहिड़ी खोराक कहिड़े कहिड़े टाइम ते ॾिजे, सॼु ॿुधाईंदो। मुंहिंजा प्यारा, स्मृत शास्त्र 6 शास्त्र। गीता स्वयं शास्त्र, पाण शास्त्र न आहे, उनजो सार आहे गीता। श्री राम। वेद शास्त्र ऋषिनि ॾिना, पुराण बि ऋषिनि ॾिना, स्मृति बि ऋषिनि ॾिनियूं, वेद बि ऋषिनि ॾिना, पर गीता भगवान जे मुख मां निकिती। श्री राम। स्मृत शास्त्र वेद बखाणी। वेद सभु इहो चवनि था त नाम खे धुन में ॻायो। सिंध जो संतन अबा छा कयो?
श्री राम। बस पांच धुन में सखी बाबा जन दर ते वेठा हो बाबा ओहो छड़ो ध्यान अची कयो असां छड़ो ध्यान अची कयो। हे सखी बाबा जो यकदारो बोले तो बाबा कॾहिं भूल न अचे। हे चांडू पहचान जे लाइ शरीर ते अलग अलग नाला है चांडू ना है बाबा। बाबा जेको शांत में रही वियो आहे उहो प्रकट करे थो। जो वे सो पूरा जो घुमे सो सूरा प्रभु घुमाए तो कलकत्ता बॉम्बे दिल्ली कराची कीअं 2 लाख ख़र्च कंदा कराची में सत्संग थियो। छोड़ो तव्हां तास ते खाईंदा शब्द ग़रीब वेठा सब इहो परमात्मा कराए थो न। घुर्जा साईं अचो श्री राम। घुमे सो सूरा सूर्य घुमदो माना हर विषय जो ज्ञान हुजन। घर में वेठा पूरो मथो टेकींदा पिया प्रभु सां जुड़े रहो। ॿाहिरि बोलींदो हिते सूर्य ई खपे। हर विषय जो ज्ञान खपे। हर किस्म जा माण्हू वेठा आहिनि। प्रभु तो बोलाए राम गुण गोविंद नाम धुन वाणी समृत शास्त्र वेद बखाणी नाम जो धुन। बस असां धुन में जुड़िया रहूं। जेको जेको बि चए थो हे मांखे हीअं थो चए काई माई गुरमुख चए मांखे ससु हीअं थी चए जेको बि हितां जो आहे उहो नाम सां जुड़ियल न आहे। राम राम बाबा पंहिंजी धुन में ॿुधे कोन थो। बस इहो ई तुंहिंजो बचाव आहे। तूं ॾिठो अणॾिठो कर ॿुधो अणॿुधो कर तॾहिं तूं जी सघंदे। बस जीअण जो नुक़्तो पाइणो आहे त राति हिकिड़ी तुक चई मां नोट कई पुस्तक में भाई जमनू राम कहिड़ी गुज़रियो सभु विसार गुज़रियो सभु विसार त वेझो थे विसाल। बेटा जी तुक ॾिनो मां नोट करे छॾी। मां चयो वाह गुज़रियो सभु विसार त वेझो थे परमात्मा जो मेलाप थी वञे। धन धन समाज ही गुजर जावे याद ताको ना करो आने वाले वक्त की भी चिंत मन में ना धरो। जो बनावे आ प्रभु तां पर राजी रहो। राजी जो वक्त मन सां वास्तो आहे इंद्री जे अंग सां न। जा बनी साहे भली यूं सदा मुख से कहो चवंदो न वत मां सां भलाई थी आहे पर कोई पुछे छा है भलाई। कोई पुछे मुख में इहो निकले मां सां भलाई आहे मां सां भलाई आहे सब भलाई। जो हुआ अच्छा हुआ जो हो रहा है जो होगा यो गीता सार जो पॉइंट है। अध्यात्म दृष्टि में ना ठीक कुछ भी कोने। अध्यात्म दृष्टि में सो करे जे तिसें रजा सो करे जेके उनके वणे तो करे गुजरे तो केर तू जेतिरो हस्ताक्षेप कंदे सवाइ दुखी थियण जो कुछ हथ नहीं। हे छो थियो इहो तुंहिंजे मन में ऑब्जेक्शन उथियो सवाइ दुखी थियण जो कुछ हथ नहीं। डॉक्टर बेहोश करण जी तोखे गोरी ॾिनो पियो कुछ बि न कंदो। छा थियो अभिलाष के कर छाजे करे थी पियो छो थी पियो छो थियो ऑब्जेक्शन न थिया इहो थियण ई। मां राज सुमदम सिंध में श्री राम बस बाबा साईं 11 बजे खट ते अची वेंदा मां बि अची वेंदी इहो नेम रहंदो। गुरुनि जो आदेश हो अधु कलाक ध्यान में वियो सुबुह जो बि 4 बजे पोइ 11:25 ते क्षमा फिरोज़ा हलंदो उर्दू में। पोइ हिकु विषय ते खणंदा वर्ड लेवल जे फार्मूला उनजा ॿुधाईंदा। उनमें हिकिड़ो पॉइंट खणंदा हे त सरल उहो पॉइंट मां कयो त 31 तारीख़ जो ॿोलियो ठपो ॾाढो हुनखे मार्क लॻो। पत्रकार आहे चइसां हे त हिन भेरे शब्द गुज़री मां सबक पिरायो। छा गुज़री मां ईंदड़ वक्त लाइ सही प्रोग्राम ठाहे। ईंदड़ वक्त लाइ हलदड़ वक्त में जदोजहद कयो। ये उर्दू शब्द आहे। गुज़री तुंहिंजे लाइ वॾो सबक आहे वॾो सबक आहे। हे जेके बि किताब हे सभु गुज़रिया आहिनि आईंदे जी छुण जी ख़बर कान्हे। बस जेके भरिया पिया आहिनि गुज़रिया भरिया पिया आहिनि। राम त घर में तोखे वॾो सबक मिली वेंदो। संसार वॾो सबक आहे। घटि वधायूं संसार हर हिकु थींदियूं वॾे भाव में थींदियूं पीउ में थींदियूं माउ में थींदियूं जेको संसार में आहे सबक पिराए। जेको तोखे न वञो पीउ में ॻाल्हियूं छो वञो तूं न कजांइ बसि चवणो न आहे तोखे। राम जेका ॻाल्हि बहू तोखे नथी ससु जी वणे तूं उन सां न कजांइ बसि इहो सबक सिख। तूं इहे पुटनि सां न कजांइ जेका तोखे पीउ जी नथी वणे। ठीकु आहे बसि एतिरो ई काफ़ी आहे। मां संकेत ॾियां श्री राम
तोखे सब घर में पियो आहे, कोई दिक्कत ई कुछ कोन्हे। सिमरत शास्त्र वेद बखाणी, मां जंहिं गुरुदेवन जो आहियां, अध कलाक में 40 ॻाल्हियूं ॿुधाए वेंदा, टुकड़ा। विषय बदलजी वेंदी थोड़ी, पर मसालो तां घणो मिलंदो, केतिरो वक़्तु गॾु रहंदो मां तव्हां सां रहंदुमि। श्री राम। बस बुद्ध जी पुरुष आयो, बुद्धि खोले वियो, समझण सिखण जे लाइ वॾो फ़ाइदो थींदो, वक़्तु तव्हांखे यादि कराईंदो। हे महिनत थियल आहिनि, रातियूं जागरताऊं शेवाऊं करे हे सभु प्राप्त थियल, ईअं न थियो आहे। राम सगल मतांत केवल हर नाम, सभई मत में केवल हिकिड़ो ई नाम। मूंखे वरी भाई साजन थोरी हुयो, छल संत यादि अचनि, भरिजे पई टाइम, कीअं यादि ईंदा। ठेंगू पुटंदोसि, पुस्त पिए, यकतार ते ॻाए, अवल अल्लाह जी तारीफ़ लिखियल कुलनी किताबनि में, अवल अल्लाह जी तारीफ़ ओ लिखियल कुलनी किताबनि। प्रिंसिपल छा मां त अंग्रेजी कोन पढ़ी, बस बाबे त सब हर बोली में पहिरियों अखर अलफ आहिनि, कोई भी कम कंहिं भी बोली में। मुंहिंजा प्यारा सगल मतां केवल नाम जे मथां कोई ऑब्जेक्शन कोन्हे, नाम सब सच। साईं जा नाला बस उन सच सां तोखे जुड़णो आहे, तूं प्रेम कर, हिक सां हिक जुड़े, शब्द सां शब्द जुड़े, तूं जुड़ो, तूं ॿियनि सां जुड़ो। प्रभु हिकु आहे, प्रभु प्रेम आहे, हिक सां हिकु थिए, प्रेम कयूं असां। श्री राम। बस इहे ॿई अखर खणी वञो, ॿियो परमात्मा जा ॿ गुण आहिनि। प्रभु सर्वव्यापक आहे, सर्व खां न्यारो आहे। कंहिंखे ख़बर आहे मां केस तो रहंदुमि, न्यारा थी रहूं, सत्संग इन जे लाइ आहे। सब में रहो, सब खां न्यारा थी रहो। राम। और ॿिया ॿ संत मत में प्रभु वॾो दयालु आहे, प्रभु वॾो बेपरवाह आहे, तख़त लाहे तोखे रोड ते घुमाए। प्रभु दयालु आहे, रंग में राजा बणाए। तंहिं लाइ उन में ॾकंदो ईंदे त केतिरो ॾकंदो ईंदे, मुंहिंजी बेपरवाही खां, मुंहिंजी बेपरवाही ध्यान में रखी उनखे दयालुता ते भाड़। दयालुता, मुंहिंजो दयालु आहे प्रभु, मूंखे दयालु आहे। तूं ॿियनि खे ॾिसी ख़ुशि थी, ॿियनि खे ॾिसी ख़ुशि थी, साईं तोखे ख़ुशि कर, ॿियनि जे दुख में दुख वंड। राम। तुंहिंजा दुख घटबा और ॿियनि खे ॾिसी ख़ुशि थींदे, ईरखा न। इहो वॾो रोग संसार खे वरतल आहे, जेको असांजो आम ॿुधण में घटि ईंदो आहे। छह विकार, काम, क्रोध, लोभ, अहंकार, मत्सर माना ईर्खा, साड़ो, जलन। न साईं वधाए, इन जे सदके मांखे वधाइयो। जलो मत साईं तुझे भी देगा, ट्रकनि ते लिखियल हूंदा। श्री राम। श्री राम। शंकर, शंकर जी वाणी है। श्री राम। सगल मतांत केवल हर नाम, पर चयो वञे तूं जप, नाम खे जप। मुंहिंजे नंढड़े खां ई तर्क दृष्टि रही आहे हमेशा, तॾहिं हे सिद्ध थिया करे ॻोल्हियो थियो त छो जप। जपण जो फ़ाइदो इहो थींदो, जेका प्रतिकूल स्थिति आहे हुनजे भोगण जी तोखे शक्ति मिलंदी, तेरा भाणा चवण जी शक्ति मिलंदी। न जप तुंहिंजी मर्ज़ी आहे, चिलाईंदे पियो। हे संतनि खे दुख न आया, पर उफ न थिया। जा बनी साहिब हली, टेऊंराम खे अधरंग थी वियो बाबा, कैंसर हुई रामकृष्ण खे, कैंसर हुई साईं डोंगरजी महाराज खे। राम। कंहिंखे कंहिंखे दुख न आहे। साईं कंवराम खे, सतराम दास खे छिकी जो असर, नची न सघंदा, केतिरा साल मूड़े ते वेही भजन कंदा। सचा साईं। राम। मुंहिंजा प्यारा, पर उफ न बोलियो। बस मन जी स्थिति, संत केर जंहिंजे मन जी स्थिति घटि वधि न थिए। राम। 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 बाबा बाबा मतां भुली वञो त धर्म जे राह ते पेर रखियोसीं, अपमान न थींदो, दुख न ईंदो, घाटा न ईंदा। न सोन खे कसोटी ते चाढ़बा, धार्मिक दुनिया ते कदम रखी तुंहिंजी कसोटी शुरू थींदियूं। अड़े ख़ुशि ऐं धन में मान में जीअण ते हिकु बचूपने खां बि घटि आहे। ॿार बि जीअंदो, इन लाइ साधना थोरी करणी पवंदी आहे। मां कीअं जीअं, करोड़ रुपया बि हिकु ॾींहं में ख़र्च करे छॾ, विनाशता करण में केॾी बिल्डिंग ठाहे छॾ, देरी कान थींदी, पर साधना। राम। प्यारा प्यारा, बस दुख में जीअण सिखो। प्रभु कृपा, प्रभु कृपा।
सिर सतनाम दास मदनाणी आयो चए सादुल्ला शाह चवंदो हमेशा हमेशा चओ मां ख़ुशि आहियां मां ख़ुशि आहियां बस ईअं चवंदा चओ मां ख़ुशि आहियां बस तूं भाई ते तूं ख़ुशि थींदे न तोखे सम्झायां पियो न कल हिन कीअं धंधो आहे ठीकु आहे बस ईअं चई ईअं चवंदो धंधो ठीकु आहे ठीकु आहे ठीकु थी वेंदो ठीकु थी वेंदो घबराईंदो छा थींदो स्थिति बि अहिड़ी हले वरी मन खे बि कमज़ोर कंदे त पोइ तोखे बचाव केरु कंदो विज्ञान त मन जे लाइ आहे न बाबा ॿाहिरीं परिस्थिति त घटि बि वधंदी पई न लहणा ॾेवणी चुकंदी पई त छा कंदे तूं घर छॾे वेंदे तूं उन्हनि खे करे जेके न वणनि राम बसि सत्संग जे लाइ सहन शक्ति वधायो संसार में रहणो आहे सहणो आहे इहो यादि रखो संसार में परमात्मा जनम ॾेई वेठो आहे असां सभु जाई पियूं पंहिंजी मर्ज़ी सां कोई कोन जायो आहे रहणो आहे त सहणो आहे सहंदासीं त लहंदासीं बस श्री राम गोविंद भगत के मन विश्राम बस गोविंद जा जेके भगत आहिनि असांजे गृहस्थ में रहंदे बि मन में उनखे विश्राम आहे श्री राम अर्जुन अर्जुन तोखो मूंखे भगत प्यारा माखो वधीक पांडवनि में अर्जुन 10 ध्यान में विराट विभूति जे ॿुधाईंदे चएसि थो अर्जुन जेकी तूं आहे सो मां आहियां अड़े त बाक़ी किथां ज्ञान कंहिंखे तूं आहे सो मां आहियां ऐं चएसि थो तोखो प्यारा पाण खां प्यारो बि कहिड़ी शइ थींदी आहे चए हा साईं इहा ईर्खा न करे हो तुंहिंजो रूप हुयो त असां कीअं सबक मिलिया कॾहिं ॿिए ख़्याल में न वञो त उहे कॾहिं मोह में आया अर्जुन शोक में आयो पाण कृष्ण न हुयो मर्दानो पाण हो बालो पाण हो जेको नानक हुयो उहे ॿई उहे श्री राम वठी वियुसि हिकिड़ो कोड़ी वेठो चए न हेॾे सुन राम राम पियो जप पुछे अड़े सॼो कोड़ सां पोइ बि राम जपे थो अड़े चई त कहिड़ो नास्तक अची वियो तूं हे जपण लाइ ज़बान में न ॾियां त पोइ मां छा कयां सूफ़ियुनि जो सरताज शेख सादी साहब खे मिसकिन ॻणींदो वारी ते कंहिं महिल उस ते हलियो बस हिकु नज़र मथे पे मन में आहे शल जुती हुजे आहे बस हीअं जे अखि खजी त पिंगलो ॾिठे अरे मूंखे पेर न ॾियां त पोइ बि छा कयां चई भाग खां तोखे वधीक मिलियो आहे मन में अचे मूंखे जुती कान्हे त कंहिंखे पेर बि कोन्हे चलो असांजो शुक्रानो अचे हर हाल में श्री राम गोविंद भगत के मन विश्राम कोट अपराध सात संग मिटे श्री राम अपराध जो रूप पाप तो धारण करे जॾहिं मन में पाप आहे न संसार जी निंदा न सरकार जी सजा आहे जेको ॿाहिरों पाप नथो करे कंहिं अपराध में तव्हां सम्झो हे भलो माण्हू आहे भुल न कजो 95% सभु पापनि सां भरिया पिया जेके बि दुनिया जा माण्हू आहिनि भुल न कजो पर अपराध करण लाइ दिलि खपे मां कंदुमि माण्हू जी निंदा थींदी सरकार जी धारा लागू थींदी सुठे हलण लाइ कोई बख़्शिश कान्हे तूं खोटो हले धारा लागू थी वेंदी समझी वञो इन ॻाल्हि खे श्री राम त जेको अपराध करे रहियो आहे उहो पापी आहे न उहो क्यास करण जो भुल न खाइजो इहा विषय तूं बि कंदे ॿाहिरि कढंदे तोखे बि घाटे में क्यास करे प्यार तोखे अचे थो पंहिंज पाई अबा ईअं बचन जी छाल थींदी उहो तिरस्कार करण योग्य न आहे अपराधी हे संत तॾहिं मथे चढ़िया पिया आहिनि संतनि जा कहिड़ा शेवक न आहिनि अरे सभिनी खे प्यार मां चवंदा आहिनि छल कपट न अहंकार न बाक़ी तूं कहिड़ो बि पापी आहीं मां तुंहिंजो भाकुर में विधुमि हीअं ठीकु कंदुमि राम अनजानत बिखिया में रचे जे जानत आपन आप बचे तोखे संग मिली वञे तुख में अवसर दॿजी वेंदो तूं संग छॾियो तुख में अवसर ज़ाहिर थी वेंदो ख़तम न थींदो आहे संग सां दॿियो रहंदो राम भाव रहियो कोट अपराध सात संग मिटे बस पाप नाश थींदा त अपराध बि ख़तम थींदा पंहिंजो पाण दॿजी वेंदा भाव रोशनी में गुरु जे ज्ञान में संत कृपा ते संत जी कृपा ज्ञान संत जी कृपा शुभ अशुभ जे मिसरत मां हे शरीर मिलियो आहे ईश्वर जी कृपा संत जो संग मिलियो आहे संत जी कृपा ज्ञान मिलियो आहे हाणे पाण ते कृपा करणी आहे राम हे सहजे थियो कोई मेहनत न करणी पई सार्थक करण लाइ कृपा संत कृपा ते जम ते छुटे जम छा ॾींदो आहे दुख जंहिंमहिल बि दुख अचे सम्झ जम जी मार मिले थी मोह खां पोइ ख़ुदा ॼाणे पर हाले जंहिंमहिल बि श्री राम सुख मिले धर्मराज जी कृपा आहे धर्म ते हलियाऊं उहा कृपा ॾे थो सुख मिले थो यमराज मां आहियां धर्मराज बि मां आहियां गति बि मां आहियां सुख ऐं दुख खे ॿई भोॻायां संत कृपा ते जम ते छुटे जांके मस्तक करम प्रभ पाए
जंहिंजे मस्तक में परमात्मा कृपा लिखी आहे प्रभु साध शरण नानक ते आहे संतन जी शरण उहो ईंदो जंहिंते प्रभु जी कृपा थींदी। बस हाणे पाण खे जेकी सम्झूं श्री राम प्रभु कृपा कंदो संत कृपा कंदो सुख मनी सुख अमृत प्रभु नाम भगत जनान के मन विश्राम। श्री राम जय राम राम जय राम जय जय राम जय राम जय जय राम राम जय राम बोल गुरु नानक देव सतगुरु घोट की